बीमार जी दवा में शरबत लबन वारो मिलाए पियारे बीमार के कुछ घड़ी आसरो दिनो वने। जलाल चांडियो लफ्ज़न जो बेताज बादशाह हुयो ऐं जलाल चांडियो जोड़ लफ्ज़न जा। बीमार जी दवा में शरबत लबन जो ठाहे बेवस बिरहु कयास अना इएं मिलाईंदो हुयो तॾहिं हुनखे बेताज बादशाह फ़नकार सॾियो वञे। यकतारे चपड़ीअ जो वॾो फ़नकार सॾियो वञे। जलाल चांडियो नर्सरी हुयो दोस्तो सिंधी मौसीक़ीअ जो। जलाल चांडे खां सवें माण्हू जेको आहे सो तयारु थी ऐं सिंध में मौसीक़ी जा राग पखेड़ण लॻा। जलाल चांडे इहो कलाम ॻायो त बीमार खे लबन जो शरबत दवा में मिलाए पियार त जीअं बीमार चाक थिए ऐं बीमार सेहतमंद थिए। दोस्तो अहिड़े क़िस्म जो ये जलाल चांडी जो कलाम आहे। उमेद आहे त कलाम तव्हांखे पसंदि बि ईंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।